नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान सिंध में गवर्नर राज न लॻाइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मेंबरनि जी अक्सरियत तरफ़ां मुख़ालिफ़त बैदि वज़ीर आज़म सिंध में गवर्नर राज लागू न करण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म इमरान खान सिंध में गवर्नर राज न लॻाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जे सदारत हेठि थींदड़ इजलास में क़ाबिल पार्टी मेंबरनि ऐं अपोज़िशन जे बेइतमादी रिथ समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में इमरान खान क़ाबिल मेंबरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो ऐलान कंदे तहरीक इंसाफ़ जे सेक्रेटरी जनरल आमिर कियानी ऐं सलाहकार बाबर आवान खे क़ानूनी कार्रवाई जी हिदायत कई। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जो चवणु हो त क़ाबिल मेंबरनि ख़िलाफ़ अहिड़ा क़दम खणंदासीं त अॻिते कंहिंखे बि हार्ड स्टैंडिंग जी ज़रूरत न थींदी। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त इजलास में शिरकत कंदड़नि जी अक्सरियत सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुख़ालिफ़त कई। ज़रियनि मूजिबि घरू वज़ीर गवर्नर राज जी समरी पेश कई, जंहिंजी घरू वज़ीर शेख रशीद ऐं ॿिनि वज़ीरनि हिमायत कई। जनत अक्सरियत जी राय हुई त गवर्नर राज लॻाइण सां क़ानूनी ॾुखियाऊं पेश थींदियूं। ज़रियनि मूजिबि अक्सरियत चयो त गवर्नर राज लॻाइण सां मामला वधीक ख़राब थी सघनि था। पोइ वज़ीर आज़म सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुख़ालिफ़त कंदे मामले ते वधीक गौर जी हिदायत कई।